अस्सलामु अलैकुम। चावा खे ख़बर आहे जॾहिं रावण किलो अरबनि जे कब्ज़े में अचणु लॻो त ॾाहिर जी भेण मायुनि या माहिनि कुझु औरतुनि खे गॾु करे चयो त जेसिन असां खां धार थी वियो आहे ऐं मोहम्मद बिन क़ासिम अची रसियो आहे, बेशक असांखे हिननि ॻोहनि खाउनि खां छुटकारो कोन थींदो। असांजी इज़त बर्बाद थी चुकी ऐं मोहलत पूरी थी। जॾहिं छुटकारे जी उमेद कान आहे तॾहिं काठियूं कप ऐं केलियूं गॾु करणु घुरिजनि। पोइ सभु घर अंदरि वयूं ऐं बाहि ॿारे पाण खे साड़े छॾियऊं। रावण जो बुनियादु सिंध जे राजा चच रखियो ऐं उन शेर खे तकमील ते ॾहर सेन पुॼायो। हीउ हिकु मज़बूत क़िलो हो। रावण खां कच्छ 5 या 6 मील ॾखण हुई। रावण जो क़िलो वधावाह जे किनारे ते हो। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम हीउ क़िलो फ़तेह कयो त उन क़िले ते नौबत बिन दारस खे मुक़ररु कयो। हो ई क़िले खे हिफ़ाज़त में रखण जो ज़िम्मेवार हो। उन जे हथ में ॿेड़ो पिणु हो। हिन जंगी ॿेड़े जो इहो कमु हूंदो हो त जीअं का बि दुश्मन जी ॿेड़ी या जहाज़ अंदरि अची न सघे। किन रवायतुनि में लिखियलु आहे त रावण जंहिंजो ॿियो नालो वानड़ बि आहे, इहो पीर शेख करई भांडारीअ खां 9 या 10 मील ॾखण तरफ़ आहे, जंहिंजा खंडर अॼु बि ॾिसण वटा आहिनि। उते हिकु तुर्बत आहे जंहिंजा मुजावर मल्ला आहिनि। उन तुर्बत खे वानर पीर जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। उते बरसाति पवण खां पोइ माण्हुनि खे घणो सोन मिले थो। बरसाति खां पोइ केतिरा माण्हू सोन ॻोल्हणु वेंदा आहिनि। वानड़ पीर जो मेलो उते जा मल्ला साल ब साल लॻाराईंदा आहिनि। अॻे हीउ ॾाढो सुठो मेलो हो, पर हाणे सिर्फ़ु ॾियारो थींदो आहे। इहो ॾियारो शेख पीर कड़े भांडारी जे मेले खां 1 ॾींहुं अॻु लॻंदो आहे। जेके मल्ला इहो मेलो लॻाराईंदा आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असांजो असुलु इहो मसकन हो, मगर पोइ जीअं आबादी घटि थींदी वई तीअं असांखे इहो शहर छॾणो पियो ऐं अची दरगाह शेख पीर करियो भांडारी जे भरिसां रहियासीं। हींअर इहा वसंत बि रण में अची वई आहे त वञी मंठार मंदर ॻोठ में रहिया आहियूं। बाक़ी ॾियारी लॻाइण लाइ साल ब साल वानर पीर ते फेरो कंदा आहियूं। मेजर हेंग जो ख़्यालु आहे त रावर ओभर नारे जे किनारे ते हो। रावर इहो आरामदह हंधु हो जिते राजा ॾाहिर गर्मीअ जे ॾींहंनि में अची पूरा 3 महीना रहंदो हो। हीअ वॾो शेर ऐं बंदर पिणु हो। किताब सिंध हिकु आम जाइज़ो में H.T. लैम्बर्क सिफ़े 276 मूजिबि ॿुधाए थो त रावर कोट जो पायो चच विधो हो ऐं संदसि वॾे पुटु ॾहर सेन उनखे मुकमलु करायो। इहो सिंध जे साॻी परगणे में हो जंहिंमें ब्राह्मण आबाद हो। मुल्तान ऐं मंसूरा जे विच में 3 ॾींहंनि जे पंध ते दोशाब नाले हिकु हंधु आहे। दोशाब जे ओलह में जॾहिं सभु नदियूं रावर में पहुचंदियूं ऐं गॾिजंदियूं आहिनि, जेको मंसूरा जो ई इलाइक़ो आहे, त उते हिन जो नालो मेहराण थींदो आहे ऐं उन जूं 2 शाख़ूं थी वेंदियूं आहिनि। सभिनी नदियुनि जे गॾिजण वारी जाइ खे रावण कोठ वेंदो आहे। रावण दोशाब जे ओलह में ॿुधायलु आहे। सभिनी नदियुनि जे गॾिजण वारे जाइ खे हाणे पंजद सॼो वञे थो, जेको यकीनन उत्तर सिंध तरफ़ दलालत करे थो। असांजे खोजना मूजिबि बुगटी सरदार वारो इलाइक़ो यानी देरा बुगटी ऐं उन जे आसपास वारो इलाइक़ो रावड़ सॼो आहे, जेके राव सरदार जे इलाइक़े तौरु मशहूरु रहिया आहिनि, जंहिंजी निस्बत सां रावड़ क़िलो सॼो वियो आहे। चचनामे में अशबार जे क़िले जे फ़तेह खां पोइ ॿेट जे क़िले जो बयानु आयल आहे। ॿेट वारे क़िले खे फ़तेह करणु वक़्तु ऐं पोइ पाणीअ मां लंघण ऐं पार पवण जो तज़किरो आयल आहे। इहो पाणीअ वारो तज़किरो मौजूदा गोसपुर तालुको, कंदकोट तालुको ऐं कश्मोर तालुको में भाण घुरिजे। बाक़ी जेका आख़िरी मरहले में मोहम्मद बिन क़ासिम हिकु पाणी जे छछ यानी वञी ढंढ पार कई हुई, उन मां मुराद देरा बुगटीअ खां उत्तर तरफ़ झील मोराब या झील मरऊ आब जे नाले सां हकी ब्रादर्स वारनि जी नक्शे में ॾिनल आहे ऐं उन जे उत्तर में केची कलात नाले हिकु मक़ाम ॾेखारियलु आहे ऐं इहो लफ़्ज़ पिणु केज़ या केच कोरा क़बीले वारनि जे तरफ़ नुमाइंदगी करे थो। चचनामे मूजिबि सिफ़ 175 ते लिखियलु आहे त अरब सालार नुबहान कुरैशी खे हुकुम थियो त तोखे पंहिंजो लश्कर वठी रावर जे क़िले जे मुक़ाबले लड़ाई लाइ वञणु घुरिजे त जीअं ॾाहिर जो पुटु गोपी पीउ जे मदद ते न अचे। सुलेमान 600 माण्हुनि साण वठी लड़ाई ते वियो। वरी अतिया तगलबी 500 माण्हुनि साण उगम जे रस्ते ते मुक़ररु कयईं त जीअं कंदरा वारे इराज़े ते चौकसी करे। होॾां वरी क़िले नीरून जे सरदार शिमनी मेघदणी खे फरमायईं त रस्ते ते अनाज गाहु मौजूदु रखे मता लश्कर खे उन जो एहतियाज पवे। आख़िरकार जंग लड़ी वई। पहिरीं ॾींहं जे लड़ाई में जेसीरा मुक़ाबिलो कयो। ॿिए ॾींहं जे जंग में चचनामे सिफ़ 186 मूजिबि जे मतन मूजिबि झापू अॻवान राजा ॾाहिर जे तरफ़ां लश्कर वठी अची लड़ियो। मोहम्मद बिन क़ासिम झिम बिन ज़रा अल जाफ़ीअ सां गॾु जुमे जे ॾींहुं देबल पहुतो। संदसि जंगी सामान हथियारनि पवारनि सां गॾु मंजनीकूं बि हुयूं। इरोसक नाले मंजनीक ख़ासि नाले वारी हुई, जंहिं ज़रिए मंदर मथां झोलींदड़ झंडे खे किरायो वियो। उन करे देबल वारा हिसजी विया। सख़्तु हमले खां पोइ क़िलो फ़तेह थियो ऐं माण्हुनि जा पूरा 3 ॾींहं क़तल आम कयो वियो।
विहार जे शमनियुनि जो बि क़त्ल आम कयो वियो। पोइ दिबल खे ज़ाब्ते हेठि आंदो वियो। दिबल जी फतेह खां पोइ मोहम्मद बिन कासिम नीरून ॾांहुं रवानो थियो। नीरून वारनि खे अॻु में ई हजाज ॾांहुं माण्हू मोकिले अमाननामो वठी चुका हुआ। उनखां पोइ अॻिते वधंदो रहियो ऐं शहबान नाले हिकु शहर ते हमिलो कयो ऐं खेसि फतेह कयईं। उनखां पोइ अॻिते वधंदो वञी मेराण जे मुख्य वेकिरे जे कठार सां पहुतो ऐं उते कुझु वक़्तु आराम लाइ तरसियो। जॾहिं इहा ख़बर राजा ॾाहिर खे पहुती त हिन जंग लाइ तयारियूं कयूं। मोहम्मद बिन कासिम मोहम्मद बिन मुसअब बिन अब्दुर्रहमान सक़फ़ीअ खे सिधो साण मोकिलियो। मुस्लमान फ़ौज घोड़नि ऐं कुझु गॾनि ते ऐं कुझु प्यादा जॾहिं उते पहुता त उतां जे माण्हुनि खेसि अमान ॾियण लाइ ॿारायो ऐं ठाह जा शर्त हिकु शमनीअ तय कया हुआ। मोहम्मद मथनि ॾनु लागू करे ख़ान ज़मानत वरिताईं ऐं पोइ मोटी अची मोहम्मद बिन कासिम सां मिलियो। पाण सां 4000 जता आंदा हुआ जिन खे हिकु फ़ौजी अमलदार सां गॾु सिधो साण में रहायो वियो हो। सिंध जे तारीख़ मुरखनि जी ज़बानी सिफ़े 154 मूजिबि मोहम्मद बिन कासिम उन जाइ वटां मेहरान पार करण जी कोशिशि कई जितां कच्छ मुल्क वेझो हो ऐं रासुर नाले हिकु माण्हू उतां जो हुकुमरान हो। हिन माण्हू ॿेड़ियुनि वारी पुल ठाहिण में मोहम्मद बिन कासिम जी वॾी मदद कई हुई। राजा ॾाहिर अॻुवाट को बि बंदोबस्तु कोन कयो। खेसि वहम गुमानी कोन हो त मोहम्मद बिन कासिम एतिरो अॻिते वधी ईंदो। पोइ हिन मुस्लमान फ़ौजी अॻुवान ॾाहिर जो मुक़ाबिलो कयो जेको हाथीअ ते सवारु हो। संदसि 14 बेशुमार हाथी हुआ ऐं संदसि फ़ौजी सिपाही टका कर्स या ठकर हुन जे क़रीब हो। पोइ अहिड़ी त सख़्तु जंग लॻी जंहिं जहिड़ी न अॻिते ॾिठी ऐं न सुणी हुई। को वक़्तु अहिड़ो बि आयो जो राजा ॾाहिर खे हाथीअ तां लही प्यादल थी विढ़णो पियो ऐं ॾाढी बहादुरी सां विढ़ंदो रहियो। शाम जो जॾहिं खेसि बुत परस्त छॾे भॼी विया त हू मारिजी वियो। बाद में मुस्लमाननि सिंधियुनि जो क़त्ल आम शुरू कयो। अलमदानीअ जो बयानु जंहिं माण्हू ॾाहिर खे क़त्लु कयो तंहिंजो तालुक़ु गुलाब कबीरे सां हो। केतिरनि मुरखनि जो बयानु हिन रीति आहे त मोहम्मद बिन कासिम रावण किले ते हमिलो करे फतेह कयो जंहिंमें राजा ॾाहिर जी ज़ाल बि हुई। खेसि डपु थियो त मथां खेसि झले बानी बणायो वञे तंहिं करे पंहिंजे घरू नौकराणनि सां गॾु बाहि में टपु ॾेई रख थी वई। उनखां अॻु हिन सारो क़ीमती सामान साड़े भस्म करे छॾियो। त उमेदु आहे त हीउ वीडियो सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ वीडियो खे बि ज़रूरु लाइक कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।